नाज़रीन, कराची के इलाके गुलशन हदीद में ॾाढाईअ जो निशानो बणियल शागिर्दियाणी बुशरा राजपर केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी तरफ़ां सचल ॻोठ में एहतजाजी रैली कढी वई। रिपोर्ट करे रहियो आहे आमिर सुपरो। कराची के इलाके मलीर में अगवाबाद ॾाढाई जो निशानो बणियल मज़लूम न्याणी बुशरा राजपर के केस में मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी तरफ़ां सचल ॻोठ के G3 स्टाफ का मेन सचल गेट ताईं रैली कढी एहतजाज किया वियो। ह्यूमन राइट्स सिंध जी सदर शबाना अब्बासी, कामरेड शबीर राजपर, रियाज़ खेमटियो समेत आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, बुशरा राजपर सां थियल ज़्यादतीअ जो इंसाफ़ कयो वञे। हुकुमराननि खे असां अपील कंदासीं त इन सां जेके वहशी आहिनि उन्हनि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे। बाक़ी पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई कान कई आहे। सिंध में असांजे मुल्क में किथे बि कंहिंजी बि न्याणी महफ़ूज़ न आहे, छाकाणि त ही ज़ुल्म ॾाढो वॾो ज़ुल्म आहे। जेकॾहिं असांजा हुकुमरान चाहिनि त असांजे कानून पास करे अहिड़नि ज़ुल्मनि ते पाबंदियूं लॻाए था सघनि। 6-7 ॼाणा थी विया आहिनि। पुलिस लापरवाही वारो जेको किरदारु सदाईं हिन पाकिस्तान जे अंदरि कंदी रही आहे, उहो साॻियो ई अपनायो अथसि। ऐं बुशरा राजपर सां जेको ज़ुल्म, ॾहका, दहशत हींअर बि तव्हां ॾिसो त उहा जना अस्पताल में बेहोशी वारी हालत में आहे। बार बार उनके दौरा पवंदा था रहनि पिया। डॉक्टर चवंदा हिनखे केतिरा महीना लॻंदा जेको आहे सो बहितर थियण में। कानून पास करे असेंबलियूं में चूंडजण खां पोइ ही जो अवाम तव्हांखे चूंडे थो, इन लाइ थो चूंडे त वञी कानून साज़ी कयो। उहा कानून साज़ी इहा आहे त अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि दरंदनि खे, अहिड़नि वहशियुनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे त जीअं अहिड़ा वाक़िया ॿीहर न थियनि। हुकुमरान जेके आहिनि उन्हनि खे को हौशी कोन्हे, को उहो सिर्फ़ु पंहिंजी पैदागिरी में लगा पिया आहिनि। को लड़ी भी हुन वटि न आयो आहे। असांजो जेको उस्ताद आहे राजपर साहब, हू हिकिड़ो तमामु बहितरीन इंसान आहे। हू बच्चनि खे सुठी तालीम ॾियण वारो माण्हू आहे। उन इदारे सां तालुक़ थो रखे जेको पैगम्बरी इदारो आहे, ऐं उन जी न्याणी सां इहो बर्ताव कयो वियो आहे। इहो तमामु मज़मत जोॻो अमल आहे। अॻवान सिंध खां मुतालबो था कनि त सिंध जी न्याणी बुशरा राजपर सां ॾाढाई कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जल्द इंसाफ़ फराहम कयो वञे। आमिर सुपरो, आवाज़ न्यूज़, गुलशन इकबाल।